जी भला जेकॾहिं चौथा तव्हांजे कारोबार में बरकत पवे, कारोबार में बरकत पवे तो पो तव्हां हीअं कयो जो सुबुह जो सवेल पंहिंजे कारोबार जी शुरुआत कयो। जॾहिं बि को कम शुरू करण चाहियो था, कारोबार शुरू करण चाहियो था तो आगाज सुबह का कयो। व्यापार जे लाइ वञो था तो सुबह जो वञो। जेॾी महिल पंहिंजो दुकानदार आहियो, दुकान खोलियो था सुबह जो खोलियो। दुकान जे लाइ सौदो वठण वञो था सुबह जो सवेल निकिरी वञो। जेकॾहिं सब्जी मंडी में वञो था सुबह जो वञो, अनाज मंडी में वञो था सुबह जो वञो, कारोबार कयो था सुबह जो कयो। छो त मदीने वारे साईं दुआ घुरी आहे, अल्लाहुम्मा बारिक लि उम्मती फी बुकूरिहा, ए अल्लाह मुझी उम्मत जे सुबहन में बरकत विझ। हबीबन जी दुआ जा लफ्ज़ आहिनि, अल्लाहुम्मा बारिक लि उम्मती फी बुकूरिहा, ए अल्लाह मुझी उम्मत जे सुबहन में बरकत विझ। मुंहिंजा दोस्तो जे बाबा रतन खे रुगे इएं चयूं त अल्लाह तुझी उम्र में बरकत विझे तो 100 साल उम्र वधी वस। भला हीअ जेका दुआ उम्मत खे ॾेई विया आहिनि इन में भी को असर हूंदो या कोन हूंदो? ॻाल्हि सम्झो था न। हाणे सुबुह जे टाइम जी जेका निंड है न, नौम सुबहत तुमन उर रिज़्क, सुबुह जी निंड रिज़्क के रोके छॾींदी आहे। रिज़्क जी बरकत खजी वेंदी, रिज़्क जी कुशादगी खत्म थी वेंदी, आयल रिज़्क खां भी बानो महरूम रहिजी वेंदो आहे। सैयदा तय्यबा ताहिरा ज़किया फातिमतु ज़हरा नबी दी पाक दामन न्याणी रिवायती फरमाए त मां सॼी रात जागियस, इबादत कयम, नफिल पढ़ियम, जीअं बाख फुटी त फजर जी नमाज पढ़ी सुम्ही पियस। अञा अख लगी त मुझे मिठड़े मोहम्मद करीम मूंखे थे उथारियो। फरमायूं त पुट फातिमा, या फातिमा तो कूमी फशहदी रिज़्क रब्बके, ओ फातिमा उथी, हींअर तुंहिंजो रब रोज़ी तक़सीम करे रहियो आहे, पंहिंजे रोज़ी जो हिस्सो उथी हासिल कर। पुट समझो राधण वारा गाल ज़हन में वेठव, सुबुह जी निंड रोज़ी रोके छॾींदी आहे। अॼु वाइदो कयो तो सुबुह जो निंड कोन कंदासीं। हाँ अल्लाह तौफीक ॾींदो, अल्लाह हिम्मत ॾींदो। रब तौफीक ॾियो तो फजर पढ़जो।